बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। माण्हू सब न सोहणा पखी सब न हंज, कंहिं कंहिं माण्हूअ मंझि अचे बोई बहार जी। पंतन जे प्यास धारा हीअ ज़ियान ज़िंदगी आ, उल्फत सवाइ अजीबन बेकार बंदगी आ। अहमद ऐं अलीअ जी आहे आधार, बोझड़नि खे क़बर हशर में ईंदा कम सही, कोजड़नि खे उन्हनि जे आसरे ते दरिया में दंगी आ। पंतन जे प्यास धारा हीअ ज़ियान ज़िंदगी आ, उल्फत सवाइ अजीबन बेकार बंदगी आ। सिंध जे अज़ीम शख्सियत जमात सलात कामेटी जे सूबाई सदर फ़क़ीर मोहम्मद सलीम सियाल अवेसी कादरी सां संदसि रिहाइशगाह ते ॻाल्हि ॿोल। साईं, अव्हांखे जमात सलात कामेटी ठाहिण जो कीअं ख़्यालु आयो? अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या नबी अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या ख़ातमुन नबिय्यीन, अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन, अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या नूर अल्लाह। साईं मेहरबानी साईं मोहतरम हाकिम अली रिंद बलोच साहब, साईं सन 2000 में अल्लाह ताला मुंहिंजे दिलि में ही ख़्यालु ॾिनो, जॾहिं हालात मूं ॾिठा त रुगो मुल्क में तफ़रीक़ेबाज़ी फैलाई थी वञे, रुगो जेको आहे मुसलमान जे हिक ॿिए जे रुगो ख़िलाफ़ु लॻा पिया आहिनि। हालांकि क़ुरान पाक मना फ़रमायो आहे त फ़िरका न विझो, वला तफ़रक़ू, क़ुरान मना फ़रमाई आहे, महबूबनि फ़िरके वारे खां मना कई आहे। ऐं हदीस पाक में बि मुंहिंजे महबूबनि जो पाक फ़रमान आहे, जंहिं तफ़रक़ो विधो उहो असां मां नाहे। ऐं हर दौर जो वली क़यामत ताईं वली इहो ई पैगाम ॾींदा आका जी उम्मत खे, तफ़रक़ा न विझो। तफ़रक़ा ख़तमु थिया त माना मुल्क मां जहिड़ा ख़तमु थी विया। पोइ मूंखे अल्लाह ताला इहो ख़्यालु ॾिनो त मां हिकु जमायत ठाहियां जेका अमुन वारी जमायत हुजे, जंहिंमें अमुन हुजे, मोहबत हुजे, रब जी इबादत हुजे, ऐं उहो कमु हुजे जंहिं ते अलाह बि राज़ी ऐं अलाह जो हबीब बि राज़ी। घर घर में हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते लख दुरूद पाक पढ़ायां। पोइ हिकु सैयद हो, ज़ैदी सैयद हो, उनखे मां कठे वठी वियुमि। पोइ हिकु फैक्ट्री में वियासीं जेका जिते गुठलियूं खेखड़ियूं हूंदियूं हुयूं, उतां उहे खणी आयासीं। पोइ हीउ मूं सिलसिलो शुरू कयो, घर घर में, हर मुसलमान जे घर में, अहले सुन्नत वारनि जे घर, अहले तशी वारनि जे घर, औले अल्लाह जे मज़ारतुनि ते फ़ी सबीलिल्लाह। ऐं पोइ जीअं हीउ सिलसिलो जीअं माना हिकु ॾींहुं वधे पियो त ॿिए ॾींहं ते सिलसिलो माना 2 ॾींहंनि जे वरी अञा वधीक जेको आहे वधी पियो वञे। जो रब फ़रमायो, मुंहिंजा महबूब वरफ़अना लक ज़िक्रक, मुंहिंजा हबीब मां तुंहिंजो ज़िक्र, तुंहिंजे ख़ातिर तुंहिंजो ज़िक्र बुलंद करे छॾियो आहे। पोइ हीउ सिलसिलो जेको आहे वधंदो वियो अल्हम्दुलिल्लाह क़यामत ताईं। हीउ सिलसिलो हर मोमिन जे घर लख सलवातुनि जो सिलसिलो इंशा अल्लाह ताला जारी रहंदो। अल्लाह अल्लाह जो हबीब कंदो। माशाअल्लाह साईं, माशाअल्लाह। साईं, अव्हांखे जमात सलात कामेटी ठाहिण में कहिड़ियूं कहिड़ियूं मुश्किलातूं पेश आयूं? जी साईं हाकिम अली साहब, जॾहिं इंसान कंहिं बि शइ जी पीड़ रखंदो आहे त उन पीड़ रखण वारे खे ख़बर हूंदी आहे त इहा पीड़ रखणु केॾो जेको आहे ॾुखियो कमु आहे। ऐं जॾहिं मूं इहे जमायत सलवात शरीफ़ जेका आहे जमायत सलवात कामेटी जो आगाज़ थियो, पोइ कुझु माण्हू जेके आहिनि से मुखालफ़तूं करणु लॻा, ग़लति इल्ज़ाम तराशी ॾियणु लॻा। ऐं उन्हनि खे उहे माण्हू माना मुखालफ़त कनि पिया जन ईअं सम्झूं त दीन खे बिज़नेस बणायो हो, धंधो बणाए छॾियो हो। तफ़रीक़ेबाज़ी जूं जेके माण्हू नफ़रतूं पिया फैलाइनि, पोइ उहे माण्हू जेके आहिनि से पोइ उहे दिलि आज़ारियूं कनि पिया। पर अगरि दिलि आज़ारी करण में कुझु थोरा माण्हू पिया ज़ाहिर थियनि त उनखां ॾहण ते वधीक वरी मिठे मोहम्मद मुस्तफ़ा जे सदके मूंसां मोहबत करण वारा जेके पैदा थियनि पिया। पोइ हीउ मूं प्रेस कॉन्फ्रेंस बि कई हुई, उन में चैनल हुया ऐं
मूं पंहिंजो फैक्स सुप्रीम कोर्ट खे ऐं पाकिस्तान खे इलाही 2-3 बार पंहिंजे जमायत जो मक़सदु मौक़ो ॾिनो आहे, फैक्स मोकिलिया हुया ऐं सभिनी ॿियनि इदारनि बि टोटलनि खे ॾिना हुया। त मुंहिंजो मक़सदु इहो आहे त महबूब जी उम्मत फ़िरके वारियत खां बचे। अगरि फ़िरके वारियत ख़तमु थी त असांजे मुल्क में, पाकिस्तान में, सॼी दुनिया में अमुन क़ाइमु थी वेंदो। ऐं मूं उन्हनि खे इहो बि अर्ज़ु रखियो त मूंखे तहफ़ुज़ ॾिनो वञे, सिक्योरिटी फ़राहम कई वञे त हे मां पंहिंजो कमु जेको आहे जारी सारी रखां। इंशाअल्लाह रब अली असगर जे सदके असांखे इहा शइ नसीबु कराईंदो त हीअ मरण घड़ी ताईं मदीने वारे साईं जी सलवात पिया पढ़ंदासीं। सुभान अल्लाह साईं। साईं अव्हां जो तसौफ़ सां वास्तो आहे, अव्हां जा मुरीद बि आहिनि, उन बाबति कुझु असांखे ॿुधाईंदा? जी साईं, उन में मुंहिंजे हथ ते माण्हू बैत बि थियल आहिनि। मुंहिंजा जेके आहिनि से मुरीद आहिनि माण्हू ऐं अक़ीदतमंद बि आहिनि। काफ़ी क़ौमनि में जेके आहिनि से उन में बुगटी बलोच आहिनि, सुमरा ऐं मेतला ऐं काफ़ी ज़ातूं, बिरोही ऐं राजपूत, काफ़ी जेके आहिनि। इन खां अलावा बि काफ़ी जेके आहिनि से माना उन में माण्हू मुंहिंजे हिते बैत थियल आहिनि ऐं काफ़ी जेके आहिनि मुंहिंजा अक़ीदतमंद आहिनि। ऐं उन खां अलावा काफ़ी जेके आहिनि से जमायती ॿिया बि आहिनि। ऐं पर मां त पंहिंजा जेके मुंहिंजे हथ ते बैत थियल आहिनि, मां उन्हनि सां बि ईअं हलंदो आहियां जीअं उन्हनि जो मां पाण ख़ादिम आहियां। मां सभिनी सां आजिज़ी सां हलंदो आहियां ऐं मुंहिंजो मक़सदु सभिनी खे चवण जो इहो हूंदो आहे, अचो सभु गॾिजी मूंसां मुंहिंजो साथ ॾियो त मदीने वारे साईं ते दुरूद शरीफ़ पढ़ूं। माशाअल्लाह। साईं अव्हां जी का अहिड़ी ज़िंदगीअ में तमन्ना आहे? साईं अव्हां जी अहिड़ी ज़िंदगीअ में का तमन्ना आहे जेका अञा उमेदनि जे आसरे ते रहियल हुजे? मुंहिंजी साईं बचपन खां वठी मां नंढो हूंदो हुयुमि, माना हुन में अल्हम्दुलिल्लाह जेका वॾी तमन्ना हुई उहा त रब साईं जा किरोड़ अहसान, मदीने वारे साईं जा किरोड़ अहसान, उहा मुंहिंजी पूरी थी वई। ऐं अञा मुंहिंजी ॿी बि तमन्ना आहे त उहा मुंहिंजी पहिरियों मां बचपन में लाल शहबाज़ कलंदर खां ज़ियारत करे पंधु काफ़िलो वठी वेंदो हुअसि। लाहौतला मकान ज़िला खुज़दार बलोचिस्तान में आहे। मां पंधु नूरानी शाह बिलावल नूरानी सरकार ते काफ़िलो वठी वेंदो हुयसि ऐं तक़रीबन 12 साल इहो सिलसिलो जारी रहियो। 1 साल वेंदा हुआसीं ऐं 1 साल न वेंदा हुआसीं। पोइ जॾहिं मुंहिंजी मरहूम अम्मा जीजल जॾहिं मां लाहौत वेंदो हुयसि त हू घर में लख सलवात शुरू कंदी हुई। ऐं कुदरती जॾहिं अम्मा जीजल हाणे घर में हुन सां मुंहिंजूं ॿियूं न्याणियूं उहे बि वेही पढ़ाईंदियूं हुयूं ऐं पाण अम्मा अकेली सॼो ॾींहुं पढ़ंदी हुई त ज़ाहिर आहे इलाही ॾींहं लॻी वेंदा लख सलवात पूरी करण में। जंहिं ॾींहुं सलवात पूरी थींदी लख त उन ॾींहुं मां वापसि अची वेंदो हुउसि या ॿिए ॾींहं ते। ऐं पोइ जेको आहे मुंहिंजी तमन्ना इहा हुई बचपन खां वठी त अलाह साईं मूंखे मदीनो बि ॾेखार ऐं मूंखे ख़्वाब में हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीदार करा। पोइ इन दीदार जी तमन्ना ख़ातिर बि मूं ॾाढा ॾुख ॾिठा। उन में माण्हू टोकींदा हुआ, चवंदा हुआ हिन खे दीदार काॾों थींदो, एॾी वॾी दावत थो करे। मां चवंदो हुउमि हो मुंहिंजो करीम नबी, एॾो मुंहिंजो नबी करीम आहे, एॾो करीम नबी आहे जंहिं 500 साल जे नाग इंतज़ारु कयो, उनखे बि दीदार करायो हुयो। पर मां त आका जो उम्मती आहियां, मूंखे आका ज़रूरु दीदार कराईंदा। पोइ हिकु राति उहा आई जो ख्वाब में मूंखे हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दीदार करायो, मूंखे सीने मुबारक सां लॻायो। अल्हम्दुलिल्लाह इहा मां मदीने पाक में मस्जिद नबवी में भी हिकु अरब सां इहा ॻाल्हि कई हुई। उहे चवनि पिया आप क्या करते हैं, अमल क्या है मक में, घर घर में लाख दुरूद पढ़वाता हूँ। तो वो चे पे बिल्कुल इस बात का कोई इनकार नहीं कर सकता, जो दुरूद पढ़ता है उसको आका की ज़ियारत नसीब होती है। पोइ ऐं ॿी मुंहिंजी इहा आहे तमन्ना त जॾहिं मां दुनिया मां हलियो वञा, जॾहिं मां मरी वञा, जॾहिं मां क़बर में पुॼां, क़बर में हर उम्मती वटि असांजा नबी ईंदा आहिनि। जॾहिं मां क़बर में पहुचां ऐं उते फ़रिश्ता मूंखां सवाल पुछनि त मुंहिंजो महबूब नबी, यतीमनि जो यार नबी, फ़रिश्तनि खे इहो फ़रमाइनि त फ़रिश्तो हे फ़क़ीर उहो आहे जंहिं ज़िंदगी सॼी मूं ते दुरूद पढ़ियो। ऐं इहा तमन्ना आहे। ऐं
ॿियो जेका ॿी मुंहिंजी तमन्ना आहे त महबूब जी सारी उम्मत फ़िरके वारियत खां बची वञे, फ़िरके वारियत ख़तमु थिए, क़यामत ताईं मुल्क में अमुन क़ाइमु थी वेंदो। हर वली जो इहो ई पैगाम आहे, जेको क़ुर जो बि इहो फ़रमान आहे त फ़िरका न विझो। साईं जॾहिं अवां घर घर में लख सलाह शरीफ़ साईं जॾहिं अवां घर घर में लख सलाह शरीफ़ पढ़ाईंदा आहियो त उन पंहिंजे जमात सां गॾु जॾहिं वेंदा आहियो त उन वक़्तु उन सलाह शरीफ़ जो को मुआवज़ो हूंदो आहे या फ़ी सबीलिल्लाह पढ़ाईंदा आहियो? न साईं, न, बिल्कुलु फ़ी सबीलिल्लाह आहे। इहो जेको दुरूद शरीफ़ असां अल्हम्दुलिल्लाह 20 साल आहे मूं ज़िंदगी में करोड़ों अरबें खरबें अञा बि मथे दुरूद शरीफ़ पढ़ी आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह अक़दस में पेश तोहफ़ो करे चुको आहियां। ऐं कोई बि न चवंदो त असां जेको आहे हिन में साईं असां खां पैसा वरिता हुआ, तुंहिंजी मोहबत विधो आहे मामरे या रसूल अल्लाह, न त केरु कशाला करे, हे फ़ी सबीलिल्लाह ज़िंदगी वक़ुफ़ कई आहे। हा, बाक़ी जमायत इस्लाम में 3 शयूं आहिनि, अमल, ईमान, एहसान। हाणे एहसान जेको आहे उन में ज़ाहिर आहे दीनी कम में ख़र्च बि आहिनि, पोइ उन में कुझु मुंहिंजा मुरीद फ़ी सबीलिल्लाह मुंहिंजी मदद कंदा आहिनि, पोइ उहो गॾिजी करे जेको जमायत हले थी। बाक़ी ॿियनि खां जेको आहे सलवात पढ़ी उहो कंहिंखां कुझु बि न वठंदा आहियूं, फ़ी सबीलिल्लाह पढ़ाईंदा आहियूं। साईं अवां सूफ़ी राग खे पसंदि कंदा आहियो? जे अवां सूफ़ी राग खे पसंदि कयो था त अवां बि कॾहिं सूफ़ी राग को ॻाईंदा आहियो? जे अवां ॻायो था त महिरबानी करे असांखे बि थोरो झुंगारे ॿुधाईंदा, तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। हा साईं, इहा तव्हां जेका वॾी ॻाल्हि करे छॾी त सूफ़ी थोरो झुंगारे ॿुधायो। मां सूफ़ी राग मूंखे पसंदि आहे। असमा जेको आहे वॾी ॻाल्हि आहे, उहो आशिक़नि जे लाइ। उहो समा जेको औलिया अल्लाह जो लिखियलु आहे, बुज़ुर्गनि जो, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो कलाम आहे, बुल्ले शाह जो आहे, भाऊ सुल्तान जो आहे, सचल सरमस्त जो आहे, वलियुनि जो कलाम, सूफ़ी कलाम मूंखे ॾाढो पसंदि आहे ऐं उहो मां तमामु शौक़ सां ॿुधंदो आहियां। ऐं जॾहिं को मुंहिंजो मुरीद बैयत जंहिंखे कराईंदो आहियां त उते बि अॻु में लख दुरूद पाक पढ़ी महबूबनि जी बारगाह में उहो तोहफ़ो पेश कंदा आहियूं। उनजो सवाबु ॾाढे आदम कोटी मां महदी अलैहिस्सलाम ताईं कुल मोमिननि खे पेश करे ऐं पोइ बाद में उनजी दिस्तार थींदी आहे। पोइ वरी सूफ़ी जेको आहे हुन में राग बि अञा ताईं बि इहो कराईंदा आहियूं सूफ़ी कलाम। पर हाणे तव्हां चओ था त ॿुधायो, हा कुझु काफ़ी साल इलाही साल जेको आहे अॻु में जी ॻाल्हि आहे, त उन में कुझु महफ़िलनि में मां जेको आहे राग सूफ़ी राग माना शौक़ सां ॻायो बि हुयो। पर हाणे चओ था हाणे ॿुधायो त तव्हांजी उहा बि जेका आहे तमन्ना उहा रद्द नथो करणु चाहियां। जी साईं, मां थोरो तव्हांजे जेको आहे माना आलू पेश कयां थो। ॻाल्हियूं अथम के तो सां दिल बर दिल जो चवां चई न सघां साजन मोहते से, चवां चई न सघां साजन मोहते से, पुछी हाल हमल जो को दोस्त दिलासो ॾे, न त हाणे ही अॻिते मियां वेंदुई मोहबत मरी करे वोला, मां दिल जो गुझड़ियो ॻाल्हियूं मिठा, मां दिल जो गुझड़ियो ॻाल्हियूं मिठा, तोखे न चवां त ॿियो कंहिंखे चवां, तोखे न चवां त ॿियो कंहिंखे चवां, मां दिल जो गुझड़ियो ॻाल्हियूं मिठा, तोखे न चवां त ॿियो कंहिंखे चवां, तो वटि त हुजत जी जाइ न का, तो
इज्जत जी जाए लका पोके सा भला मासूर सल्या दर्दन जे हकीकत माहे लका तोखे न चवा तबियो कंहिंखे चवा तोखे न चवा तबियो कंहिंखे चवा मां दिल जो गुझड़ियो ॻाल्हियूं मिठा तोखे न चवा तबियो कंहिंखे चवा ॿुध अर्ज़ ही तालिब मौला जा ॿुध अर्ज़ ही तालिब मौला जा ओ सोहणनि जा सरदार भला महबूब मिठा मिसरनि जहिड़ा तोखे न चवा तबियो कंहिंखे चवा तोखे न चवा तबियो कंहिंखे चवा। माशाल्लाह साईं माशाल्लाह। साईं अव्हां खे कहिड़ा माण्हू पसंदि आहिनि ऐं दुनिया खे अव्हां कहिड़ो पैगाम ॾियणु चाहियो था? अव्हां हिकु जमात सलात कामेटी अवेसी कादरी जा सरबराह आहियो, सूफ़ी आहियो। अव्हां जे इन तमामु ॻाल्हियुनि मां ईअं थो लॻे तव्हां हिकु समुंड इल्मु रखो था ऐं उन समुंड जे इल्म मां ही सॼियूं शाखूं जेकी तव्हांजी जमात जा फ़क़ीर फैज़ पिराइनि था। असांजो इहो ई आख़िरी सवालु आहे, हिकिड़ी कचहरी आहे त साईं अव्हां खे कहिड़ा माण्हू पसंदि आहिनि ऐं अव्हां दुनिया खे कहिड़ो पैगाम ॾियणु चाहियो था? हा साईं, मां आख़िर में मूंखे अवल त हाणे ॿ ॻाल्हियूं तव्हां हिन में मूंखां पुछो था त मूंखे उहे माण्हू पसंदि आहिनि जेके अगरि कंहिंखे ॾियनि नथा त ॾुखाइनि बि नथा। मुंहिंजे महबूबनि जी पाक हदीस आहे, मदीने वारे साईं जो पाक फ़रमान आहे, महबूबनि फ़रमायो मुसलमान उहो आहे जंहिंजे हथ ऐं ज़बान खां ॿिया कुल मुसलमान महफ़ूज़ हुजनि। त उहे हिकिड़ा माण्हू अहिड़ा आहिनि जेके सॼी ज़िंदगी सॼो ॾींहुं पंहिंजे मोल ॿारनि जो गोश्त था खाइनि, सॼो ॾींहुं वतन था परां गिलाऊं कंदा ऐं गीबत खोर माण्हू जी का इबादत क़बूल बि न थींदी आहे ऐं गीबत खोर माण्हू सदाईं ज़हनी ऐं क़ल्बी परेशान हूंदा आहिनि, उन्हनि जी दुआ बि क़बूल न थींदी आहे। मूंखे उहे माण्हू पसंदि आहिनि जेके कंहिंखे अगरि ॾियनि नथा त ॾुखाइनि बि नथा। ऐं मां सॼी दुनिया खे इहो पैगाम ॾियणु थो चाहियां त ज़िंदगी तमामु मुख़्तसर आहे, ज़िंदगी तमामु थोरी आहे। इंसान अॼु आहियूं सुभाणे न हूंदासीं, अॼु आहियूं सुभाणे न हूंदासीं। जेतिरो पुॼेव यतीमनि जे यार ते सलवात पढ़ो। जेतिरो पुॼेव महबूब खां सवाइ ॿियो कोई चाड़ो न अथव, महबूबनि खां सवाइ कोई बि चारो न आहे। कंहिंजी बि ॿेड़ो कंहिंजो बि महबूबनि खां सवाइ न तरंदो। महबूब ते सलवात पढ़ो, तकबुर अना छॾियो, ज़िद्दियत छॾियो, बुरनि माण्हुनि जी सोबत छॾियो, सचनि बाननि जे सूफ़िया किराम जे औलिया अल्लाह जे ॾसियल वाट ते हलो, जेके औलिया अल्लाह आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा पैरोकार आहिनि। ऐं पंहिंजे माउ पीउ जो एहतराम कयो। अबो अमा जंहिंजो ज़िंदा आहे उहो सम्झो तख़्त ते वेठो आहे। जॾहिं अबो वियो अमा वई, इंसान को सम्झो तख़्त वञे थो हलियो। पंहिंजे माउ पीउ जो एहतराम कयो, अबे अमा जे साम्हूं उफ़ बि न चओ। पंहिंजे औलाद खे तालीम ॾियो, औलाद खे दुरूद पाक पढ़ण जो जज़्बो ॾियो। नंढनि खे इहो सेखारियो सॼी ज़िंदगी जीअं वॾा थी वियो दुरूद शरीफ़ पढ़नि। ऐं जेको आहे पंहिंजे पाड़े जो ख़्यालु रखो। महबूबनि जी हदीस आहे, पाड़ेसिरी खे सताइण वारो दोज़की आहे, भले सभु रोज़ा रखे सॼी राति इबादतूं करे त बि दोज़की आहे जेको पाड़ेसिरी खे सताए थो। पाड़े जो ख़्यालु कयो, पराए नंगनि बचनि जो ख़्यालु कयो, माइटनि मिटनि सां भलो हलियो।
साईं अवां जी क़िबला साईं महिरबानी। नाज़रीन, इहो हुयो जमायत सलात कमेटी अवेसी कादरी जो क़िबला साईं फ़क़ीर मोहम्मद सलीम सियाल अवेसी कादरी, सदर जमायत सलात कमेटी सूबा सिंध। हिन सां पंहिंजे भाउ पंहिंजे दोस्त FM 92 जे ब्यूरो चीफ हाकिम अली रिंद खे ॾींदा इजाज़त। इन्हीअ दुआ सां तल्ला पाक अव्हां खे पंतन पाक जे सदके पंहिंजे बचड़नि समेत शाद आबाद रखे। अल्लाह निगहबान।